कंधकोट खां अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ कंधकोट में जिस्म जिसाफ़ ऐं चिस्त पारां कंधकोट शहर में बदअमनी क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। जीए सिंध महाद ऐं जीए सिंध तहरीक ऑफिस खां मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते जीए सिंध महाद जे अॻुवाण सदर ज़फ़र सुल्तान नेदवाणी, इलाही बख़्श सिंधी, जिसाफ़ अॻुवाण हसनैन सिंधी, तालिब सिंधी, कोड़ो ख़ान सब्ज़ोई, अली गुल सब्ज़ोई, इमरान सिंधी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कंधकोट शहर जो पखी उॾामी वियो आहे। शहर वीरान थींदो वञे पियो। रोज़ शहर मां हिंदू बिरादरी समेत ॿिया शहरी लॾ प्राण करे रहिया आहिनि। दुकानदारनि खे ॾींहं ॾिठे जो सरेआम फोरू फायरिंग करे फुर कनि था पिया। शहरियुनि खां हथियारनि जे ज़ोर ते हथियारबंद मोटरसाइकिलूं फुर कनि पिया। शहरी पंहिंजो पाण राति जो जागी चौकीदारी कनि था, पर पुलिस किथे बि नज़र न पई अचे। उन खां अलावा शहर में अक्सर पुलिस चौकियूं बंद करे छॾियूं आहिनि ऐं फूरू शहर में दाख़िल थी करे आसानी सां शहर में फुरूं कनि था पिया। असीं IG सिंध खां मुतालबो कयूं था त बदअमनी जो नोटिस वठी ज़िले में अमन अमान कराए वञे। कंधकोट शहर ऐं आसपास जे इलाइक़नि में क़बीलाई झेड़ा वधीक थी विया आहिनि ऐं उन्हनि खां अलावा बदअमनी में बि इज़ाफ़ो थी रहियो आहे। हुननि वधीक चयो त झेड़नि सबबि मासूम ॿारनि जी तालीम त पिणु असर पइजी रहियो आहे ऐं बदअमनी सबबि उस्ताद हज़रात ॿाहिरि जे स्कूलनि ॾांहुं न पिया वञनि। असीं ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अपील आहे त क़बीलाई झेड़ा ख़तमु कराइनि, जीअं वधीक बेगुनाह जानियूं बची पवनि ऐं ॿारनि जी तालीमी निज़ाम ॿीहर शुरू थी सघे।